नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खिप्रो मां खबर ॾींदालूं। मेंबर सिंध असेंबली काउंसिल पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल मीर अली नवाज़ कुंबर जी अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी न्यूज़ में आऊं आहियां अवां सां गॾु मासूम मुस्तफ़ा कुंबर। अॼु असां सां गॾु मौजूदु आहे हिकु तमामु वॾी शख़्सियत, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल मेंबर सिंध काउंसिल ऐं उनखे अलावा कुंबर बिरादरी जो सरवाण ऐं आला हज़रत पीर साईं पागारा जा फर्ज़ंद साईं राशिद शाह राशिदी जा पर्सनल सेक्रेटरी मीर अली नवाज़ कुंबर। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां हाल कंदासीं। पहिरियां त असांजे अॼु अवामी न्यूज़ जे दफ़्तर आया आहिनि, असांखे भलीकार चऊं था, उन जे हवाले सां साईं खे चवंदासीं असांजो छा चवणु आहे। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां दोस्तनि जी महिरबानी जेको मूंखे हिते दावत ॾिनी ऐं एॾो मान मरतबो ॾिनो, अव्हांजा लख कुर्ब। ऐं मूंखे अॼु ख़ुशी थी आहे त अव्हांजे खिपरे तालुके ते आयुसि, पंहिंजे थोरो बिरादरी जे हवाले सां थोरो कमुकार हुआ, ॿियो पंहिंजो ज़ाती कमुकार हुआ। सो अॼु अवामी न्यूज़ जेको अव्हांजो चैनल आहे इन ऑफिस में पहुतुसि, अव्हां एॾी इज़त ॾिनी। सुठो अव्हांजो हिकिड़ो इहो क़दम आहे। ऐं अवामी न्यूज़ जेको कमु करे पई, मज़ूम जेको हिकिड़ो ॾिसो न, वॾा जेके चैनल आहिनि उहे नंढा नंढा इशूज़ हाईलाइट नथा कनि, त उहो ग़रीब जो आवाज़ु उते दॿिजी थो वञे। पर अव्हांजो जेको चैनल आहे, ग़रीब मज़लूमनि मक़ामी माण्हुनि जो जेको ज़ुल्म ज़्यादतियूं थियनि थियूं, नाइंसाफ़ी थिए थी कंहिं ग़रीब सां, कंहिं बि इंसान सां, उहा हाईलाइट कयो था। उहो जेके त उन जो बहितर रिज़ल्ट ॾाढो अचे थो ऐं उन ख़बर ते एक्शन बि थिए थो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अवामी न्यूज़ तव्हांजो जहिड़ो चैनल आहे, वॾो मक़बूल चैनल आहे। असीं बि दुआगू आहियूं त अल्लाह ताला तव्हांखे कामयाबु करे ऐं इहो मज़लूमनि जो आवाज़ु आहे ऐं मज़लूमनि जे आवाज़ खे जेको सहारो थींदो आहे, उनजो रब बि साथ ॾींदो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांजी, ऐं इंशाअल्लाह ताला असां हर मोड़ ते तव्हां सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं इंशाअल्लाह ताला। अली साईं, तव्हांजो नौजवाननि जी, तव्हां पाण माशाल्लाह नौजवान लॻा पिया आहियो, नौजवाननि जे हवाले सां तव्हांजो छा पैगाम हूंदो? मुस्तफ़ा भाई, ॾिसो त मुंहिंजो नौजवान जेके आहिनि, अॼुकल्ह ॾिसो न, जेको बि सियासत आहे या को बि शोबो खणी माना चऊं, प्लेटफार्म चऊं, त उते नौजवान तबिको खे अॻिते निकिरी चुको आहे। अॼुकल्ह उहो दौरु न रहियो आहे। पहिरीं ॻाल्हि त असांजा नौजवान तइलीम खे तरजीह ॾियनि, पहिरीं ॻाल्हि तरजीह आहे। ग़रीब आहे, उनजे वालिदैन खे गुज़ारिश कनि तइलीम ॾियारियो ॿारनि खे। तइलीम खां सवाइ तइलीम उहो हथियार आहे त दुनिया जे हर जंग से फतह करे सघूं था। जे तइलीम न आहे त असां तरक़ी बि कोन था करे सघूं, मुल्क बि असां तरक़ी नथो करे सघे, ऐं असांजा इलाइक़ा जे ॻोठनि जेके बि इलाइक़ा आहिनि उहे तरक़ी नथा करे सघनि। त वधि खां वधि नौजवाननि खे मुंहिंजो पैगाम हुआ त तइलीम हासिलु कयो ऐं अॻिते वधण जी कोशिशि कयो, मायूस न थियो। तइलीम खां सवाइ को कोन। ऐं ॿियो अवामी सोशल कमु जेको आहे उहो कंहिं प्लेटफार्म ते आहे, को मीडिया जो आहे, को इंसानी हक़ूक़ जो आहे, या को सियासी प्लेटफार्म आहे, उन्हनि ते बि कमु कयो, उन्हनि ते अॻिते अचो। अॼुकल्ह नौजवान जेको तबिको आहे न, उन लाइ वॾी हर सियासी पार्टी खे ज़रूरत आहे, हर इदारे खे बि ज़रूरत आहे। हर जेको सियासी समाजी जेको प्लेटफार्म आहे, उन्हनि ते नौजवान जी सख़्तु ज़रूरत आहे। नौजवाननि ते अॻिते अचणु खपे ऐं इंशाअल्लाह ताला नौजवान मुल्क जो सरमायो बि आहिनि। त इंशाअल्लाह ताला नौजवान अॻिते ईंदा हर शोबे में, हर हिसाब सां। त इंशाअल्लाह असांजो मुल्क सिंध ऐं जेको आहे पाकिस्तान, असांजो सूबो सिंध सां गॾु तालुको खिपरो तरक़ी कंदो। अहिड़ा अहिड़ा नौजवान असां ॾिठा आहिनि जेके कमीशन पास थी आया आहिनि, उहो बि हिकिड़ो नालो कंदा आहिनि पंहिंजे इलाइक़े जो, ॻोठ जो। त तइलीम खे पहिरियां तरजीह ॾियो, तइलीम हासिलु कयो। जिथे तव्हांखे वञिणो पए, तइलीम खां सवाइ न असीं तइलीम खां जेको हूंदी असां वटि नौजवान, त असीं इंशाअल्लाह ताला पंहिंजा हक़ वठी सघूं था ऐं मुल्क लाइ ऐं सूबे लाइ, सांगड़ लाइ, ज़िले लाइ ऐं जेको तालुके खिपरे लाइ तरक़ी लाइ असीं किरदारु अदा करे सघूं। सिर्फ़ु नौजवान जो किरदारु अदा करे सघनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।